खिप्रो मां ख़बर ॾींदा हलो त खिप्रो में मोटरसाइकिलनि जी चाबी चोरनि में मुलविस मुख्य जवाबदार पुलिस CCTV जे कैमराउनि जी मदद सां सोगो करे वरितो। बिलावल कुंबर ऐं गैंग जा ॿिया साथी काफ़ी टाइम खां खिप्रो शहर जी तालका अस्पताल समेत शहर जे मेन बाज़ारुनि जे दुकाननि अॻियां बीठल मोटरसाइकिल चोरी करे शहर जे काबाड़ियुनि जे दुकाननि ते विकिरो कंदा रहिया आहिनि। जॾहिं त राब्तो करण ते खिप्रो थाणे जे SHO मोहम्मद असलम बिल्लो ॿुधायो त मोटरसाइकिलनि जी चोरियुनि जे मुख्य जवाबदार बिलावल कुंबर खे गिरफ़्तार कयो वियो। फरियादी यकीन शहर जे फरियाद ते जवाबदार मथां FIR दाख़िल कई वई आहे। जांच हली रही आहे। बाक़ी ॾुआरनि खिलाफ़ बि जल्द कार्रवाई कई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।